अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उन्नड़। पूरे मुल्क जियां काज़िम शहर में टमाटनि जो अघु आसमान सां ॻाल्हियूं करण लॻो। टमाटो हाणे ग़रीबनि जे पहुच खां परे। काज़िम मदनी असां सां गॾु मौजूदु आहे HR JDO न्यूज़ जो रिपोर्टर मोहब जुणो। जी मोहब। जी वज़ीर, मां मौजूदु आहियां काज़िम जे सब्ज़ी मार्केट जे भरिसां। हीअ सरदार मार्केट ऐं सब्ज़ी मार्केट वारी गली आहे। हिते खोड़ सारा सब्ज़ीअ वारा ऐं मुर्गी यासीन मीरानी जेको काज़िम तालुके जो मशहूरु मुर्गीअ वारो आहे, उनजे दुकान ते मौजूदु आहियां। तव्हांखे मां हिन तरफ़ ॾेखारियां त हीउ जेको कैमरामैन तव्हांखे हिन तरफ़ त टमाटर जेको आहे, टमाटर जेको अचे पियो ॿाहिरां खां, टमाटर जेको आहे हिन वक़्तु काज़िम में अॼु 300 खां 350 रुपया ते फ़रोख़्त थिए पियो। ऐं टमाटर जो रेट तमामु हाई आहे। पूरे पाकिस्तान खां वधीक असांजो जेको रेट आहे काज़ीमंद में हाई आहे, पर दुकानदार था ॿुधाइनि त सॼे सिंध में पूरे मुल्क में टमाटर जो रेट हाई आहे। अॼु जेको टमाटर जो रेट आहे उहो 300 खां 350 रुपया आहे। 4 किलो टमाटो असांखे 360 रुपया जहिड़ो पले थो पइजो वञे। अॼु टमाटर जी रेट छा आहे? अॼु टमाटो त 400 रुपया हलायूं। ऐं मुर्गी छा रेट आहे? मुर्गी 280 250। पोइ माण्हू जेके दुकान ते अचनि था परे परे खां ग्राहक छा था कनि टमाटर जो रेट? टमाटर नाले जो किलो वठण वारो पाव थो वठे, जेको अधु किलो वठण वारो 50 जो अधु पाव थो वठे। जी वज़ीर, वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।